कोरोना की वबा सबब सिंध हुकूमत के ऐलान लाइ जुमे ते मुकम्मल लॉकडाउन ते अमल कराइण लाइ हालानी पुलिस हरकत में अची वई। असां सां लाइन ते मौजूद है हालानी रिपोर्टर अजब लाशारी। जी अजब लाशारी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कोरोना की वबा सबब सिंध हुकूमत के ऐलान लाइ अॼु जुमे ते मुकम्मल लॉकडाउन ते अमल कराइण लाइ हालानी पुलिस हरकत में अची वई। हालानी पुलिस SHO की अगवानी में पुलिस मोबाइल ते चढ़ी शहर में दुकान बंद कराइण शुरू कराए छॾिया। मेडिकल स्टोर, रेज़की दुकान और खीर वारनि दुकाननि खां अलावा बाक़ी सब दुकान बंद कराया विया। पुलिस मोबाइल ते सॼे शहर में गश्त पिणु कयो वियो। उन मौक़े ते SHO हालानी बख्शल मला चयो त मुल्क में कोरोना वग़ैरह रोज़ाना केतिरा ई माण्हू मरी रहिया आहिनि। हिन मर्ज़ खां बचण लाइ हुकूमत तरफ़ां ऐलान लॉकडाउन ऐं हर एक खे मास्क पाइण जी ॾिनल हुकुमनि ते मुकम्मल अमल कराइबो। उन लाइ जंहिं बि मास्क पातल न हूंदो उन ते ॾंड विधो वेंदो। जंहिं दुकानदार लॉकडाउन की भञकड़ी कंदे दुकान खोलियो तो उनखे जेल मोकिलियो वेंदो। जी वॾी महिरबानी अजब लाशारी तफ़सील का आगाह करण जे लाइ। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं। ॾिसंदा रहो सुराण सिंध न्यूज़।